بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآل الجين تدوسنا خبرات أساني تأملات قرآن أمنية جيكو برنامج آهي قرآن جي آية مي كج نظر كناه سبو سام شجو الله جو حكم أسانك أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها هي قرآن کے چھونا تھا تدبر کن چھونا تھا تفسیر سان پڑھن چھونا تھا سمجھن چھونا تھا ہن معجزہ ॾिसनि छो असांजे दिलुनि ते ताला लॻी विया आहिनि। अॼु हीउ जेको हिसो आहे तअम्मुलात क़ुरानी आहे 75 हिसो अलाह ताला असांखे ख़ुलूस नियत ॾिए ऐं क़बूल करे। त हीअ अॼु आहे जेके सूरत हूद जी आयत आहे 44 आयत आहे 44 आयत आहे त ही अल्लाह ताला हिते आयत में असांखे चए थो क़ील या अर्दु इब्लई माअकी वया समा अक़लिई वग़ीज़ अलमाउ वक़ुदिय अलअम्र वस्तवत अलल जूदी। नूह अलैहिस्सलाम जे टाइम में अल्लाह ताला जंहिं नूह अलैहिस्सलाम सफ़ा बेज़ार थी पियो काफ़िरनि खां, पोइ अल्लाह से हुनखे हुकुम कयो त लाच हिकिड़ी वॾी ठाह ऐं जबल जे मथां ठाह, जिथे न पाणी आहे, न दरिया आहे, न समुंड आहे, त उते ठाहीं लाच। ऐं पोइ अलाह साईं हुनखे हुकुम कयो त सभु जानवर जेके मख़लूक उन मां हिकिड़ी हिकिड़ी जोड़ी खण, जोड़ी उन में विझ। पोइ जेॾीमहिल सफ़ा तयारु थी वियो त पोइ अलाह साईं हुकुम कयो त ज़मीन मां फाटे पाणी निकिरे ऐं आसमान मां बारिशूं बीहनि न। एतिरे क़दुरु जो सॼी दुनिया में एतिरो पाणी थी वियो जो आसमान जे ज़रे घटि पियो लॻे, यानी एतिरो मथे थी वियो जो आसमान सां पियो लॻे। त जेॾीमहिल सभु काफ़िर मरी विया, उन मां हिकिड़ो नूह अलैहिस्सलाम जो पंहिंजो पुटु बि मरी वियो। छो जो इहो ॾिसो न, पंहिंजे पुट खे बि अलाह साईं यानी हुन न बचायो, अलाह साईं हुनखे छो। असांखे हिते बि मालूम थिए थो त नूह अलैहिस्सलाम पहिरें असीं आयत जो जेको फ़ाइदो वठूं था त हीअ आयत में अलाह साईं ॾिस ज़मीन खे कीअं हुकुम थो करे त जेॾीमहिल ज़मीन पाणी सां भरिजी वई, फुल थी वई, आसमान सां पिया लॻनि, एतिरे क़दुरु जो यानी माण्हू सभु जेके आहे मख़लूक मरी वई, जबल ॿुॾी विया, यानी एॾो सॼो पाणी ज़मीन मां बि निकिरे पियो ऐं आसमान मां बि बारिशूं वसनि पियूं। पर जेॾीमहिल अलाह जो हुकुम थियो त सभई मख़लूक मरी वई। ऐं पोइ अलाह ताला ज़मीन खे इहो बि चई सघे हा त या अब्लाई या अर्द बितलई, ईअं बि चई सघनि था पाणी खे आस्ते आस्ते सुका जा पी। पर ईअं अलाह ताला ईअं कोन चयो। उलमा जेके लुग़त जा आलिम आहिनि न, उहे चवनि था त एॾो वॾो ॻरो लफ़्ज़ आहे इहो जेको अलाह ताला ज़मीन खे हुकुम कयो त या अर्द इब्लाई, या हाज़िर शइ अॻियां हूंदी आहे, जीअं चयोसीं पहिरियां त अॻियां शइ हाज़िर हूंदी आहे, तंहिंजे करे असीं चवंदा आहियूं दोस्तनि खे या रसूल अल्लाह चवणु उन में वॾी हिकिड़ी मुखालफ़त आहे। छो जो नबी अॻियां तुंहिंजी हुजे त पोइ ॻाल्हि चई सघनि या। पर हीअ अलाह साईं पंहिंजी ज़मीन खे चए थो या अर्द इब्लाई, उहो ज़मीन पाणी पंहिंजे सभु गीत ॾेई छॾ, सभु फाटी पी छॾ पाणी। ॾिस न कीअं हुकुम करे थो त पाणी जल्दी, छो जो जे पाणी उहो सुके हा त महीननि जा महीना लॻनि हा, थी सघे सालनि ताईं पाणी बीठो हुजे, एतिरे पाणी हुजे। पर अलाह साईं चए थो गीत ॾेई पाणी सभु ख़तमु कर। वरी आसमान खे छा चई त इब्लाई मां अकी वया समा, उहो आसमान। ॾिसो त इते बि आसमान खे या जो लफ़्ज़ अॻियां अचो, या समा, छो जो अलाह हुकुम हलाए थो ऐं अलाह जी शइ अॻियां आहे। वया समा अक़लिई, बंदि कर पाणी। यानी लफ़्ज़ लुग़त वारा जेके आहिनि ॾाढा ॻरा लफ़्ज़। ऐं ईअं कोन त बसि हाणे बारिश बिहार बसि, न न, अलाह मालिक ख़ालिक आहे, उनजी मर्ज़ी आहे। आसमान खे हुकुम कई त या अर्द बिलाई मां अकी वया समा अक़लिई, उहो आसमान पाणी बंदि कर, बारिशूं ख़तमु। ज़मीन पाणी सभु गीत ॾेई छॾ, यानी लाॻी थी, ईअं न सुका वई आस्ते आस्ते त पोइ महीननि जा लॻनि, साल लॻनि। त इते पाणी खे हुकुम थी वियो, ज़मीन मां वही हलियो ऐं आसमान जो पाणी बीही वियो। वक़ुदियल अम्र, अलाह साईं चए थो मुंहिंजो हुकुम नाफ़िज़ थी वियो। वस्तवत अलल जूदी, ऐं नूह अलैहिस्सलाम जी जेकी लाच हुई वॾी, त उहा हिकिड़ी जबल, जंहिं जबल जो नालो जूदी, उते अचे लथी। त ॾिसो न, हीउ अलाह जो हुकुम अहिड़ो आयो जो देरि न थी। ऐं ॾिसो इन हुकुम में असांखे इहो बि ज़ाहिर थो थिए त जेके सिलत रहमी जेकी दुनिया में आहे, उहा अलाह वटि का शइ न आहे इंसान जे लाइ। छो हिते नूह अलैहिस्सलाम जो पुटु, नूह अलैहिस्सलाम सॾु कया पंहिंजे पुट खे त असांजे लाच में चढ़, त हुन चवणु न कयो। ऐं हुन चयो त सआवी इला जबल आसिमनी मिनल माउ, बाबा इहो पाणी चढ़ंदो थो अचे, मां कंहिं वॾे जबल ते थो वञा, तव्हां भली पंहिंजी लाच ते वञो। त नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो त
इन्नहु ला आसिम अल यौम मिन अम्रिल्लाह, अल्लाह जे हुक्म खां अॼु को जबल न बचाईंदो जो ॿोड़ींदो। नेठि हू मरी वियो, फ़कान मिनल मुग़रक़ीन, अल्लाह सम्झे थो ॿुॾी वियो। त नूह अलैहिस्सलाम हिते अल्लाह खे सतायो, या अल्लाह तो मूंखे वाइदो कयो त तुंहिंजे अहल बैत खे बचाईंदुसि, तुंहिंजे अहल माइट मिटनि खे बचाईंदुसि। त अल्लाह साईं हुनखे छा चयो क़ुर में, सूरत हूद में चए थो, क़ाल या नूह, अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम खे चयो, इन्नहु लैस मिन अहलिक, ही तुंहिंजो घर वारो न आहे, तुंहिंजो यानी माइट मिट न आहे, मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह, इन जो अमल सालिह न आहे। इन में उलमा चवनि था त इंसान जेको अमल सालिह करे थो न, त उहो सिलत रहमी पक्की आहे उनजी। बाक़ी जेको अमल सालिह नथो करे उहो दुनिया जो बसि हिकिड़ो पुटु आहे, चाचो आहे, सोटु आहे, ईअं चई सघे थो। मां उहो चएसि थो इन्नो अमल गैरु फला तसअलनी, मूंखे न, अल्लाह साईं चए थो वरी नूह अलैहिस्सलाम खे वरी न पुछ मुंहिंजे इन पुट जो या इन जो, मां लैस लक बि इल्म, तोखे ख़बर कान्हे, इन्नी आइदुक, तोखे मां सम्झायां थो। अल्लाह साईं चए थो नूह अलैहिस्सलाम अन तकून मिनल जाहिलीन, मतां जाहिलिन मां थी वरी बि इन जो पुछी। त नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां माफ़ी वठी, क़ाल या रब्बी इन्नी अऊज़ु बिका अन असअलक, अल्लाह ताला मां वरी न पुछंदुसि पंहिंजे पुट जो या कंहिंजो बि, वरी बि मां कोन पुछंदुसि पंहिंजे पुट जो कोन, इन्नी अऊज़ु बिका अन असअलक मा लैस लि बिही इल्म व इल्ला तग़फिर ली व तरहमनी, तूं मूंखे अल्लाह साईं जे माफ़ न करी, व तरहमनी, तोखे मूंखे माफ़ी न ॾी, अकुम मिनल ख़ासिरीन, मां त ख़ुसरान में नुक़सान में पइजी वेंदुसि। ॾिसो त हिते इहा जेकी आहे इन आयत हिकिड़ियूं वॾियूं दलील आहिनि त अल्लाह जो वॾी कुदरत आहे। उन खां पोइ अल्लाह जेको इन सिलत रहमी ॾेखारो, ॾिसो इब्राहिम अलैहिस्सलाम उनजो पीउ दोज़ख में, अल्लाह साईं केतिरो उनजो इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो, पर पंहिंजे पीउ जे लाइ केतिरो सताईंसि। अल्लाह साईं चएसि थो न पुछ मुंहिंजो नबी करीम असांजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾिसो त उन पंहिंजे चाचे जे लाइ केतिरो अल्लाह खां माफ़ी घुरी, त अल्लाह साईं हुनखे हिदायत ॾे, त हुनखे हिदायत न मिली, उनखे अल्लाह साईं न चाहियो, त उहा उते थी वई, पोइ हिते उहो दोज़खी थी वियो। ईअं जेको ख़िलाफ़ उलमाउनि जो आहे त वालिदैन नबी करीम जी जेके आहिनि उहे मुस्लमान कोन थिया, ऐं नबी जे अचण खां अॻु ई गुज़ारे विया आहिनि, दुनिया मां विया हलिया, त उहे किथे हूंदा, कीअं हूंदा, छो जो उलमाउनि जा इन में कौल घणा आहिनि। असीं जवाबु ॾिनो हिन ग्रुप में दोस्तनि खे, सो असांखे इहो न खपे। ॾिसो न अॼु जेके औलाद आहिनि जा माइट मिट आहिनि, इहे अलाह वटि का शइ न आहिनि, जेसि ताईं अमल सालिह हूंदा त उहे तुंहिंजा अञा बि वेझे हूंदा। त जे न अमल सालिह न हूंदुनि त पोइ इहे तोखां परे थी वेंदा, ऐं तूं ईअं सम्झ तुंहिंजे खून मां ई कोन्हनि। इहो जेको असां हिते नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं जेको जवाबु ॾिनो, लैस मिन अहलिक, तुंहिंजे घर मां ई न आहे। ॾिसो न, छो जो उन जो जवाबु छा आहे, छो इनो अमल गैरु सालिह, अमल सुठो कोन पियो करे। अॼुकल्ह असां ॾिसूं था अखियुनि सां के मौलाना आलिम वॾा आहिनि, उन्हनि जा पुट लोफर ॾिसंदे या ख़राबु ॾिसंदे, इहो हिकिड़ो अलाह जे तरफ़ां हिकिड़ो आहे त इंसान जी हिकिड़ी ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, इहो नूह अलैहिस्सलाम जो पुट बि हिकिड़ो ई नाफ़रमान थी वियो, ऐं नूह अलैहिस्सलाम जी घरवारी बि नाफ़रमान थी। ॾिसनि इहे सभु शइ ईअं थींदियूं थियूं अचनि। सो इंसान जेको आहे त इहो कॾहिं बि न सोचे त यानी कोई अलाह जो बुज़ुर्ग आहे त हिन जा औलाद बि बुज़ुर्ग थींदा, न इहे अलाह जे हथ में आहे। हिदायत अलाह साईं जे चाहे त हिननि खे ॾिए त ॾेई सघे थो, पर असांजे जेके आयत सां अॼु जेको आहे त इहा आयत वॾी अज़ीम आयत आहे, छो जो इन में अलाह जो हुकुम ॾेखो, ज़मीन खे छा थो चए, या अर्द बिलाई मां अकी, पाणी जल्दी गीत ॾेई सॼे पाणी खे पी वञ, पोइ समा ओस आसमान बंदि कर पाणी। त उलमा लुग़त जा चवनि था त ॾाढा ॻरा लफ़्ज़ आहिनि, एॾो हुकुम केरु करे सघंदो, सिर्फ़ु मालिक ऐं ख़ालिक जेको हूंदो। इंसानु अलाह जो क़दुरु कॾहिं बि नथो करे सघे। हीअ आसमान खे हुकुम करे थो त आसमान बंदि करे छॾो पाणी, हीअ आसमान ज़मीन खे हुकुम करे थो त पाणी पी छॾ, जे कढणु चाहींदो त ॾिसंदे चिश्मा बि था फाटनि, किथे ॾिसंदे रेती इलाइक़ा माण्हू उते फुड़े जे लाइ बि सिक लॻनि, सभु अलाह जे हुकुम सां। छा इंसानु तूं मां जेके छा आहियूं हुन जी नज़र जे अॻियां, असांजे सताईंदासीं अलाह खे, सॾु कंदासीं, हथ मथे करे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाईंदासीं, छा असांखे अलाह ताला कोन ॿुधंदो, असांजे अलाह साईं कोन ॿुधंदो। इहो हिकिड़ो असांजी कमी आहे। अलाह वॾो आहे, अलाह ॼणण वारो आहे। अलाह चए थो मूंखे सतायो, उदऊनी अस्तजिब लकुम, मां राति जो हर रोज़ु लहां थो दुनिया ॾे, तव्हांखे ॾिसां थो तव्हां सुता पिया हो बना। अलाह असांखे पैदा कयो आहे, असांखे ॾिनो अथसि हथ पेर, इल्मु ॾिनो अथसि, अखियूं रोशनियूं ॾिनियूं अथसि, पर असीं निंड पिया आहियूं, फुल निंड पिया आहियूं अलाह खे सताइण जे लाइ, ऐं तयारी कान्हे असांखे। छो इहो हिकिड़ो एब असामी आहे, हिकिड़ो असामी नुक़्सा, अलाह ताला असांखे माफ़ु करे। अलाह साईं असांखे हिमत ॾिए जो असीं अलाह जी तौहीद दुनिया में बुलंद कयूं,
तौहीद अहिड़ी शइ आहे हिकिड़ी जीअं तरार इंसान खे हथ में हथियार हुजे, हिन दुनिया जे मुशरिकनि सां विढ़ण जे लाइ तयारु हुजे त अलाह वाहिद अहद आहे, अलाह खां सवाइ ॿियो केरु कोन अथव, अलाह ॼण वारो अथव, अलाह असांखे पैदा कयो आहे, उहो ॼण वारो आहे, उहो असांखां खसण वारो आहे, उहो हर शइ करे सघे थो। बाक़ी जेके मुशरिक ॾिसो था क़बरुनि ते पिया आहिनि, पीरनि ते पिया आहिनि, दरगाहुनि ते पिया आहिनि, ॾाढो कमज़ोर आहिनि वीचारा, ॾाढो कमज़ोर आहिनि। छो? हिकिड़े कमज़ोर खां गुण था वञनि। हू पंहिंजे मिटी जे हेठां सुतो पियो आहे, उन पंहिंजे लाइ कुझु कोन थो करे सघे, उथी न सघे त वञी पंहिंजे अहल औलाद खे ॾिसंदो, तोखे कोन ॾिसंदो। पर इहे माण्हू जहालत में हिते ॿुॾनि बि था। अलाह ताला तोखे मूंखे असांखे बचायो आहे इन शइ खां, त इहो शुक्र करणो खपे त असांखे अलाह साईं तौहीद ॾिनी आहे। हिते हिकिड़ो किसो असीं ॿुधायूं था जेको तलबुल इल्म में ॾिसो केॾो उलमा अॻे में हूंदा, त हीउ हिकिड़ो अबुल वक़्त अब्दुल अव्वल अल हरवी इहो किसो लिखे थो त अबू यूसुफ अहमद शिराज़ी चए थो मां बगदाद खां पंधु निकितुसि, शिराज़ हिकिड़ो शहर आहे ईरान में, ओसि ताईं पंधु। त उते जे महिल पहुतुसि शेख वटि मस्जिद वटि तुलाब पढ़नि पिया, त उन्हनि खे मूं वेही उन ॾिठो त हीउ को ओतिरो नओं माण्हू आयो, उनखे पुछईं त मां तूं केॾां आयो आहीं, केरु आहीं? चई त मां बगदाद खां आयो आहियां, ॿुधणु सही बुखारी तुंहिंजे वाता ऐं तुंहिंजी शरह उनजी ॿुधां। त हुनखे चई त मूं जहिड़े ग़रीब जे लाइ तूं एतिरो पंधु करे आयो आहीं। त हुन चयो साईं तुंहिंजो ओसि ताईं नालो था ॿुधूं, तॾहिं मां तुंहिंजो इल्मु पढ़णु आयो आहियां। सो हुन जेॾी महिल ईअं ॿुधुसि त हुन रोई ॾिनो, त वक़्तु अब्दुल अव्वल अल हरवी रोई ॾिनई, चई मां नंढो हूंदो हुउसि, मां पंहिंजे पुट सां निकितुसि, महीनो पंधु कयोसीं, त हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़े रिवायत जे लाइ वञूं पिया, हिकिड़े माण्हू खां ॿुधणु, ऐं असांखे गॾह बि हुजे हुन में खाधो पीतो हूंदो, मां ऐं मुंहिंजो पुटु, त सॼी वाट पंधु कंदा हुआसीं, असांजा पेरनि मां रतु निकिरंदो हो, त असीं नबी करीम जी हदीस ॿुधणु वञूं ऐं नबी जो इल्मु सिखणु वञूं। परे परे यमन ताईं असीं पंधु वेंदा हुआसीं। त हिकिड़ो दफ़ो त असांखे हिकिड़े माण्हू वाट ते को उन चयो त यार गॾह ते छो नथा चढ़ो? चईं असां हुनखे चईं त असीं वञूं था नबी जी हदीस ॿुधणु, ऐं असांखे शर्म थो थिए त असीं गॾह ते चढ़ी ऐं सुवारी करे ऐं एॾी नबी जी हदीस ॿुधणु वञूं, असांखे इहो शर्म थो थिए त असां कहिड़े माण्हू जी ॻाल्हि ॿुधण था वञूं ऐं पेरनि ते न हलूं। त इहो हुन ॻाल्हि हुननि खे ॿुधाईं, चई त असां जॾहिं यमन पहुचंदासीं त हफ़्तो रुॻो पंहिंजे पेरनि मां कंडा ऐं जेके फट हूंदा हुआ उन्हनि खे ॾिसंदासीं पुट, त इहो फट छुटनि त असीं उहा हदीस उन माण्हू खां वञी वठूं त नबी करीम छा चयो। त ॾिसो हुननि जो इल्मु केॾो ॾुखियो मिलंदो हो, तौहीद सिखणु ऐं नबी जो चवणु ॿुधणु, पंधु कंदा हुआ, एॾा ॾुखिया ॾींहं ॾिसंदा हुआ, उञ पाणी वॾा सफ़र पंधु कंदा हुआ, गॾह ते शर्म थींदो त वञी नबी जी हदीस अची ॿुधूं था, सुवारी कयूं। ॾिसो हुननि खे अलाह साईं केॾो इल्मु मथे करे छॾियो, जो दुनिया हुननि जो हींअर ताईं इल्मु बि था पढ़नि। त उन चयोसि मअज़ल्लाह नरकब अहादीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिहा नमशी व इज़ा अजिज़ रकबना, चए थो जेॾी महिल सफ़ा को बीमार हुजे, हाजिज़ हुजे त पोइ चढ़ंदासीं गॾह ते, जीअं न त असीं नबी करीम जेसिताईं असांखे ताक़त आहे त पेरनि ते हलंदासीं, कंहिंजी हदीस ॿुधण था वञूं ऐं गॾह ते चढ़ी वञूं। इहो असां इन इल्म जो हिकिड़ो ताज़ीम कयो, असांजो क़दुरु असांजो इल्म जो हो, तॾहिं अलाह साईं असांखे इल्मु ॾिनो। सोलो पुट इल्मु न आहे पढ़ण जो, तूं एतिरो पंधु करे सिर्फ़ु बगदाद खां शिराज़ ताईं आहे, त हुन सभिनी तालिबनि रोई ॾिनो ऐं हुन बि तालिब न बि रोई ॾिनो। त ॾिसो मां सही बुखारी सॼो ॿुधणु आयो आहियां, ऐं हीअ हिकिड़े हदीस जे लाइ महीननि जा महीना पंधु कंदा हुआ। त अलाह ताला असांखे ॾिसो केॾी न सहूलियत ॾेई छॾी आहे अॼोकल्ह, जेके क़ुर जो आयतूं जा तफ़सीरूं बसि खोले गाॾी बि था हलायूं, एसी में वेठा आहियूं, असां उहो ॿुधूं बि था। अलाह ताला असांखे ख़ुलूस नियत जे ऐं फ़ाइदो हुजे इन्हनि शइ मां, ऐं फ़ाइदो वठूं, इल्मु सिखूं ऐं ॿियनि खे सेखारियूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे। हाज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।